जी नाज़रीन, तव्हांखे ब्रेकिंग न्यूज़ खां आगाह कंदा हलूं। गढ़िया सिंध भरिसां गोलोदड़ थाणे जी हद ॻोठ घोराम जाफ़री जे रहवासियुनि अयाज़ कश्मीर शहपान ऐं अरसला जाफ़री जी अॻुवाणी में बास ॾोहारी बचल जाफ़री ऐं गोलोदड़ पुलिस ख़िलाफ़ एहतियाजी मुज़ाहिरो कयो वियो आहे। अचो त वधीक ॾिसूं था सईद अहमद खरोशी हिन रिपोर्ट। सालानी मंथली घुरी रही है असां उनके बावजूद वेठा ॾियो हाणे असांजी ज़मीन हैदराबाद आहे। कल्ह असांजे घर ते हुन अटैक हमलो कयो आहे। उनमें लोरे ते बाहि ॾिनी, उनजे बावजूद मुंहिंजो शौक़ु ज़मीर जाफ़री बीठो, उनखे सिधा फर कया, उन्हनि उहो शदीद ज़ख़्मी थी पियो। अञा ताईं असांजी FIR बि न थी आहे। असां ज़ख़्मी खे पंहिंजे हिफ़ाज़ती सां इस्पताल न विया। पुलिस अञा ताईं न पहुती आहे। सुबुह आयो FIR जो बि असां साफ़ इनकार कई कि मूंखे पैसा ॾियो। हुननि खां अॻिले दौर खां पैसनि जी रिश्वत वठी असांजो को बि मदद नथो करे। मुतालबो आहे तव्हांजो? असांजो मुतालबा SSP शिकारपुर खे DIG लाड़काणो खे असांजी मदद कई वञे, असांजी ज़मीन गैराबाद आबाद कई वञे। असां ग़रीब माण्हू काॾे वञूं? असां बेरोज़गार थिया वेठा आहियूं। घर पंहिंजे असां ग़रीब बचड़े वारा काॾे वञूं? असांजा बच्चा तालीम खां मरहूम आहिनि। असां घर वेठा आहियूं। हो डेली असांजे घर ते फायरिंग आहे, डेली असांजे ॿाहिरि निकिरणु नथो छॾे। असांजो SSP शिकारपुर खे DIG लाड़काणो खे अपील आहे त असांजी मदद कयूं। बाक़ी ऐसे जो गोलोदड़ असांजो कुझु बि नथो करे रहियो आहे। असां खां पैसा घुरे थो। FIR बि तव्हांजो पैसा ॾींदो त कंदुमि, न त न कंदो। 300 जॾहिं भाउ उहो गैराबाद पियो आहे, हिन महिल पको वाहो आहे। हुनजो हो चए थो त मूंखे 8 लख रुपया ॾियो, 8 लख ॾियो त पोइ तव्हांखे मां आबादी करणु छॾींदुसि। हुन ते असां न ॾिनासीं, 8 लख नथा ॾियूं। हुन में असांजो ज़मीन गैराबाद आहे। असां इहो ई अपील कयूं था SSP शिकारपुर साहब खे, DIG साहब खे, त असांजो माना आबादियूं कराए। असां माना बेरोज़गार आहियूं, तमामु तंग आहियूं। न त असां पाण खे साड़े माना पाण खे मंथली ॾींदो त ज़मीन आबाद कंदुमि, हे करणु छॾींदुमि, न छॾींदुमि। असांजो पुलिस खे अपील आहे, SSP शिकारपुर खे अपील आहे त हुनखे ॿुधनि बजी या पोइ हेठि करे उनखे गिरफ़्तार करे असांजी ज़मीन आबाद कराइनि। छा कराइनि? घोराम खां जाफ़री जे रहवासी जो अहवालु ॿुधो वञे, चवणु आहे त बास ॾोहारी क़िस्म जो माण्हू आहे। पुलिस असां खां वरी रिश्वत घुरी रही आहे। हुननि SSP शिकारपुर DIG लाड़काणो खां मुतालबो कंदे चयो आहे त असांजे मुखालिफ़ जवाबदार मथां FIR दाख़िल करे असां सां इंसाफ़